अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ओढ़ाए पमे खुदा जी याद दुआए अत्तार या रब्बे करीम। जेको बि मुकम्मल रिसालो पोढ़ाए पमे खुदा जी याद पढ़ी या ॿुधी वठे उनखे पंहिंजी उमिरि जे हर हिस्से नंढपिण जवानी पोढ़ाइप में पंहिंजी इबादत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उनखे वालिदैन समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। फ़रिश्तनि जी इमामत दुरूद पाक जी फ़ज़ीलत। हज़रत हफ्स बिन अब्दुल्लाह रहमतुल्लाह अलैहि फ़रमाइनि था त मूं इमामुल मुहद्दिसीन हज़रत अबू ज़ुरआ रहमतुल्लाहि अलैहि के संदन वफ़ात खां पोइ ख़्वाब में ॾिठो त हू पहिरें आसमान ते मलाइकनि जी इमामत करे रहिया आहिनि। मूं पुछियो, ए अबू ज़ुरआ, तव्हांखे इहो एज़ाज़ कीअं मिलियो? पाण रहमतुल्लाह अलैहि फ़रमायाऊं, मूं पंहिंजे हथ सां 10 लख हदीसूं लिखियूं आहिनि ऐं मां हर हदीस में दुरूद पाक पढ़ंदो हुयुसि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त जेको मुसलमान मूं ते हिकु भेरो दुरूद शरीफ़ मोकिलींदो आहे त अल्लाह पाक मथस 10 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे। शरह सुदूर सफ़ो 294। क़ब्र में खूब काम आती है बेकसों की है यार गार दुरूद सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अकेलाई में रहंदड़ बुजुर्ग। अज़ीम ताबई बुजुर्ग हज़रत इयास बिन क़तादा रहमतुल्लाह अलैहि जेके पंहिंजे क़ौम जा सरदार हो, हिकु ॾींहुं शीशे में पंहिंजे दाढ़ीअ में हिकु अछो वार ॾिठाई त दुआ कयाई, ए अल्लाह पाक, मां ओचितो थींदड़ हादिसनि खां तुंहिंजी पनाह घुरां थो। मूंखे ख़बर आहे त मौत मुंहिंजे पुठियां आहे ऐं मां उन खां बची नथो सघां। पोइ हू पंहिंजे क़ौम वटि वियो ऐं चयाई त ए बनू साइद, मूं पंहिंजी जवानी तव्हां लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। हाणे तव्हां मूंखे पोढ़ाइप में आज़ादी ॾियो, याने जवानीअ में मूं तव्हांजो कमु संभालियो हो, पर हाणे बुज़ुर्गीअ में मूंखे अल्लाह जी इबादत करणु ॾियो। पोइ पाण रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे घर तशरीफ़ खणी आया ऐं इबादत में मसरूफ़ थी विया एसि ताईं जो संदन वफ़ात थी वई। बाहिर दुमूअ सफ़ो 112। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंहिं शाइर छा त ख़ूब फ़रमायो आहे, कुझु नसीहत भरियनि अरबी शहरनि जो तर्जुमो। हिकु, ए पोढ़ा शख़्स, छा पोढ़ाइप अचण जे बावजूद बि तूं जिहालत याने मौत खे विसारे धोखे में मुब्तला आहीं? हाणे हिन उमिरि में तुंहिंजे तरफ़ां जिहालत जो मुज़ाहिरो बिल्कुलु सुठो नाहे। ॿ, तुंहिंजो फ़ैसिलो त तुंहिंजे मथे जे अछनि वारनि करे छॾियो आहे, पर पोइ बि तूं दुनिया जे तरफ़ माइल थिए थो। फ़ानी दुनिया तोखे धोखो ॾेई रही आहे। 3, फना थियण वारे दुनिया ते अफ़सोस करणु छॾे ॾे, छाकाणि त हिकु ॾींहुं तूं बि मरण वारो आहीं ऐं अहिड़े पुख़्ते इरादे सां अॻिते वधि, याने इबादत कर जंहिंमें का बि बेहूदगी जी मिलावट न रहे। 4, मूं पाण खे इबादत खां रोके हलाकत इख़्तियार कई आहे ऐं पंहिंजे पुठी ते वज़नी गुनाहनि जो बार खयो आहे ऐं नाफ़रमानी करे ॼण त मूं पंहिंजे रब खे चैलेंज करे छॾियो जॾहिं त हू इनाम ऐं एहसान ऐं करम वारो आहे। मां उन जी पकड़ खां डिॼण सां गॾोगॾु मुआफ़ी ऐं दरगुज़र जी उमेद रखां थो ऐं मां उहो पको यकीन रखां थो त रब तआला हक़ीक़ी इंसाफ़ वारो हाकिम मुतलक़ आहे। बाहिर दुमूअ सफ़ो 113। उम्र बदियों में सारी गुजारी, हाय फिर भी नहीं शर्म सारी, बख्श महबूब का वास्ता है, या खुदा तुझसे मेरी दुआ है, विर्द लब कलमा तय्यबा हो और ईमान पर खातिमा हो, आ गया हाय वक्त क़ज़ा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अॻिते छा मोकिलियो? अल्लाह जे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, ॿुधो, अल्लाह ताला जो हिकु फ़रिश्तो हर ॾींहुं ऐं राति जो आवाज़ ॾिए थो, ए 40 साल जी उमिरि वारो, फसल लुणण जो वक़्तु अची वियो आहे। ए 50 सालनि वारो, हिसाब जी तयारी करियो। ए 60 सालनि वारो, तव्हां अॻिते छा मोकिलियो आहे ऐं पुठियां छा रखियो आहे? ए 70 सालनि वारो, तव्हांखे कंहिं शइ जो इंतज़ारु आहे? काश जो मख़लूक पैदा न थिए हा, ऐं जेकॾहिं पैदा थी वई त काश पंहिंजे पैदा थियण जो मक़सदु ॼाणे वठे हा, पोइ इन जे मुताबिक़ अमल करे हा। ख़बरदार, क़यामत अव्हां जे वेझो अची वई, होशियार थी वञो। हिलियतुल ओलिया सफ़ो 167/8। ए मुंहिंजा प्यारा बुज़ुर्ग इस्लामी भाइरो,
पोढ़ाइप हसरत ऐं मायूसी जे ज़माने जो नालो आहे। शायदि ई को पोड़ो हूंदो जंहिंखे हिन उमिरि में अची पंहिंजे गुज़िरियल ज़िंदगी ते अफ़सोस न थियो हुजे। जेकॾहिं हू नेक हूंदो त नेक अमलनि, इबादतुनि, रियाज़तुनि वग़ैरह जी घटिताई ते अफ़सोस कंदो, ऐं जेकॾहिं को पोड़ो अञा बि गुनाहनि सां भरियल ज़िंदगी गुज़ारण में मसरूफ़ आहे त पोइ उहो अहिड़ी जहिड़ी नियत तेड़ी मुराद जे मिस्ताक हो हसरत कंदो त काश मां फिलाणो गुनाह बि करे वठां हा। माअज़ल्लाह अल अमान वल हफ़ीज़। अल्लाह करीम पंहिंजी रिज़ा जे मुताबिक़ असांखे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। यादि रखो, ज़िंदगी अमानत आहे। अल्लाह पाक जे तरफ़ां ॾिनल जिस्मानी उज़वा बि अमानत आहिनि। जेकॾहिं असां इन्हनि खे अल्लाह ताला जी फर्मा बरदारी में इस्तेमालु कयो त तमामु सुठो, न त इहे जिस्म जा उज़वा सुभाणे क़यामत जे ॾींहुं असांजे अमलनि जी शाहिदी ॾींदा। जीअं त अल्लाह ताला क़ुरान पाक जी सूरह नूर जी आयत नंबर 24 में इरशाद फरमाए थो, यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व ऐदीहिम व अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून। तर्जुमो कंज़ुल इरफान। जंहिं ॾींहुं उन्हनि जे ख़िलाफ़ संदन ज़बानूं ऐं संदन हथ ऐं संदन पेर उन्हनि जे अमलनि जी शाहिदी ॾींदा। तुझे पहले बचपन ने बरसों खिलाया, जवानी ने फिर तुझको मजनू बनाया, बुढ़ापे ने फिर आके क्या क्या सताया, अजल तेरा कर देगी एक दिन सफाया, जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जाहे तमाशा नहीं है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। उज़्र क़बूल नाहे कंदो। सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह ताला उन शख़्स जे लाइ को बि उज़्र क़बूल नाहे छॾींदो जंहिंजी हयातीअ खे मुअख़िर करे छॾे, एतिरे ताईं जो हू 60 सालनि जी उमिरि ताईं पहुची वञे। बुख़ारी 4/224 हदीस 64-19। हिन हदीस जी शरह फ़तहुल बारी में हिन तरह कई वई आहे, याने हाणे ही बहानो नथो करे सघे त जेकॾहिं मूंखे मोहलत मिले हा त ख़ुदा जे हुक्म ते अमल करियां हा। जॾहिं हू सॼी ज़िंदगी ताक़त जे बावजूदि इबादत खे छॾींदो रहियो त हाणे हिन उमिरि में हिन वटि को बि उज़ुर नाहे बचो। हाणे उनखे घुर्जे त इस्तिग़फ़ार करे। फ़तहुल बारी 12/202 तहतुल हदीस 24-19। पोड़ाइप खां पोइ फ़क़ति मौत आहे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिन इबारत जा 2 मतिलब आहिनि। हिकु, अअज़र जी माना आहे उज़ुर, दूर करे छॾींदो आहे। पोइ मतिलब ही थींदो त नंढपण ऐं जवानीअ में ग़फ़लत जो उज़ुर ॿुधो वेंदो, पर जेको पोड़ाइप में ख़ुदा जे तरफ़ रुजू न करे उन जो उज़ुर क़बूल न थींदो, छो त नंढपण में जवानीअ जी उम्मीद हुई, जवानीअ में पोड़ाइप जी, हाणे पोड़ाइप में मौत खां सिवा ॿियो कहिड़ो इंतज़ारु आहे। जेकॾहिं हू अञा बि इबादत नथो करे त इहो सज़ा जे लाइक़ु आहे। इन जो को बि उज़ुर ॿुधण जे क़ाबिल नाहे। 2, अअज़र जी माना आहे माज़ूर रखंदो आहे, याने जेको पोड़ो माण्हू पोड़ाइप जे करे घणी इबादत न करे सघे पर जवानीअ में घणी इबादत कंदो रहियो हुजे त अल्लाह ताला उन खे माज़ूर क़रार ॾेई करे उन जे आमाल नामे में उहा ई जवानी जी इबादत लिखंदो आहे। 60 साल मुकमल पोड़ाइप आहे। पोढ़े नौकर खे पेंशन मिलंदी आहे त हू महिरबान रब बि पंहिंजे पोड़नि बाननि खे पेंशन ॾींदो आहे, पर पेंशन उन खे मिलंदी आहे जेको जवानीअ में ख़िदमत कंदो रहे। मिरआतुल मनाजी 89/7। उमिरि जा 4 हिस्सा। हज़रत अल्लामा ग़ुलाम रसूल रज़वी रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जी शरह में फरमाइनि था त डॉक्टर चवनि था त उमिरि जा 4 हिस्सा आहिनि। 1, उमिरि जो हिकु हिसो नंढपण ऐं ॿारोतण आहे जेको 30 सालनि ताईं आहे। 2, उमिरि जो ॿियो हिसो शबाब याने जवानीअ जो आहे, ही 40 सालनि ताईं आहे। 3, उमिरि जो टियों हिसो कहूलत याने अधड़ोट आहे, इहो 60 सालनि ताईं आहे। 4थों हिसो सन शेखूखत याने पोड़ाइप आहे, ही 60 सालनि खां बाद आहे। हिन में इंसान जी ताक़त घटि थी वञे थी, कमज़ोरी पोड़ाइप ज़ाहिर थियण लॻंदी आहे ऐं मौत मथे ते ॼण बीठो हूंदो आहे। ही अल्लाह पाक जे तरफ़ तौबा करण जो वक़्तु आहे। तिरमिज़ी में हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु सां मरवी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मुंहिंजी उम्मत जूं उमिरूं 60 ऐं 70 सालनि जे विच में आहिनि। तमामु थोरा माण्हू इन खां वधीक उमिरि माणींदा आहिनि। अल हासिल इंसान 60 सालनि ताईं मज़बूत रहे थो।
इन खां पोइ उन उमिरि में कमज़ोरी ऐं पोड़ाइप शुरू थी वञे थी। हिन उमिरि में अल्लाह पाक उन जा सभु उज़्र नाक़ाबिल क़बूल कंदो आहे, छाकाणि त बलोगत खां वठी 60 सालनि ताईं काफ़ी वक़्तु आहे जंहिं में हू सोच वीचार करे सघे थो। तफ़हीमुल बुख़ारी 703/9। ए मुंहिंजा प्यारा बुज़ुर्ग इस्लामी भाइरो, जेकॾहिं अल्लाह न करे नंढपिण ॿारोतण ऐं जवानी ऐं अधोड़ोट उमिरि में अल्लाह पाक जी नाफ़रमानी वारा कम थी विया आहिनि त पोइ हाणे बि मौक़ियो आहे त इन मां फ़ाइदो वठो ऐं रहम ऐं करम करण वारे पंहिंजे प्यारे प्यारे अल्लाह पाक जे पाक बारगाह ॾांहुं मोटी अचो। अञा वक़्तु आहे, साहु हली रहियो आहे, अञा दुनिया जी बहार में ख़िज़ा नाहे आई। आम इंसान जी ज़िंदगीअ में ज़िंदगीअ जा सभई दौर गुज़री विया। नंढपिण रांदियुनि में गुज़री वियो, ॿारोतण दोस्तनि जी महफ़िल में हलियो वियो, बेवफ़ा जवानी ख़ूब मस्तियुनि ऐं ग़फ़लतुनि सां गुज़री वई। हाणे क़ब्र जे खॾ में लहण ताईं वफ़ादार पोड़ाइप आहे। पोड़े जे लाइ सभ खां वॾी नसीहत मौत आहे। जेकॾहिं को पोड़ो थियण जे बावजूदु ग़फ़लत जी निंड मां न जाॻंदो हुजे त घटि में घटि हिन खे इहो सोचणु घुरिजे त हू जल्द ई हिन दुनिया मां वञण वारो आहे। घर जहाँ में 100 बरस तो जी भी ले, कब्र में तन्हा क़यामत तक रहे। जब फरिश्ता मौत का छा जाएगा, फिर बचा कोई न तुझको पाएगा। तेरी ताकत तेरा फन ओहदा तेरा, कुछ न काम आएगा सरमाया तेरा। गोरे ने का बाग होगी खुल्द का, मुजरिमों की कब्र दोज़ख का गढ़ा। खिलखिला के हंस रहा है बेखबर, कब्र में रोएगा चीखें मार कर ले तौबा रब की रहमत है बड़ी, कब्र में वरना सजा होगी कड़ी। वक्त आखिर या खुदा अत्तार को, खैर से सरकार का दीदार हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 70 साल इबादत ऐं रियाज़त। अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत मसरूक़ रहमतुल्लाह अलैह एतिरी डिघी नमाज़ पढ़ंदा हुआ जो संदन पेर सुॼी वेंदा हुआ ऐं इहो ॾिसी करे संदन घर वारनि खे उन्हनि ते तरस ईंदो हो ऐं उहे रोअण लॻंदा हुआ। हिकु ॾींहुं संदसि माउ चयो, ए मुंहिंजा पुट, तूं पंहिंजे कमज़ोर जिस्म जो ख़्यालु छो नथो रखीं? तूं उन ते एतिरी मशक़त छो थो विझीं? तोखे इन ते थोरो बि रहम नथो अचे? थोरी देरि जे लाइ त आराम कंदा कयो। छा अल्लाह पाक दोज़ख जी बाहि सिर्फ़ु तुंहिंजे लाइ पैदा कई आहे त इन में तोखां सवाइ को ॿियो न उछलायो वेंदो? उन्हनि जवाबु ॾींदे अर्ज़ु कयो, ए मुंहिंजी माउ, इंसान खे हर हाल में कोशिश जारी रखणु घुरिजे। प्यारी अमड़ साइण, क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे बारे में 2 ॻाल्हियूं हूंदियूं, या त मूंखे मुआफ़ कयो वेंदो या मुंहिंजी पकड़ थींदी। जेकॾहिं मुंहिंजी मग़फ़िरत थी वई त ही महज़ अल्लाह पाक जो फज़ल ऐं करम थींदो ऐं उन जी रहमत ऐं जेकॾहिं मूंखे पकड़ियो वियो त पोइ बेशक मुंहिंजे रब जो अदल व इंसाफ़ थींदो। तंहिं करे मां हाणे कीअं आराम करियां? मां पंहिंजे नफ़्स खे मारण जी पूरी कोशिश कंदो रहंदुसि। इनशा अल्लाहुल करीम। जॾहिं संदन वफ़ात जो वक़्तु वेझो आयो त उन्हनि रोअणु शुरू कयो। माण्हुनि सुवाल कयो, तव्हां त सॼी ज़िंदगी इबादत में गुज़ारी आहे, हाणे छो रोई रहिया आहियो? फरमायाऊं, मूंखां वधीक कंहिंखे रोअणु घुरिजे जो मां 70 सालनि खां जेको दरवाज़ो वॼाईंदो रहियुसि, अॼु उन दरवाज़े खे खोलियो वेंदो। पर इहा ख़बर नाहे त जन्नत जो दरवाज़ो खुले थो या जहन्नम जो। काश मुंहिंजी माउ ई मूंखे न ॼणियो हुजे हा ऐं मूंखे ही मशक़त न ॾिसणी पए हा। हिकायतु सालिहीन सफ़ो 36। अल्लाह पाक जी उन्हनि जे मथां रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाए ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढ़ीअ मुबारक जा अछा वार। हज़रत अबू जुहैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था त मूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन जाइ ते सफ़ेदी ॾिठी आहे। उहो चवंदे संदन पंहिंजे ॿुची चप मुबारक ऐं ॼाड़ी जे विच जे वारनि जे तरफ़ इशारो कयो। मुस्लिम सफ़ो 981 हदीस 23-42। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अछा वार। ख़ादिम नबी हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वफ़ात थी त संदन मथे ऐं ॾाढ़ी में 20 वार बि अछा न हुआ। बुख़ारी 487/2 हदीस 35-48। हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु खां पुछियो वियो त ए अबू हमज़ा, ही हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु जी कुनियत हुई। प्यारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक त काफ़ी थी चुकी हुई। फरमायाऊं, अल्लाह पाक पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पोड़ाइप सां ऐबदार न कयो।
पुछियो वियो छा ही ऐब आहे? फरमायाऊं तव्हां मां हर हिकु उन खे याने पोड़ाइप खे पसंदि नाहे कंदो। उतुल क़ुलूब 244/2। काश एतिरे वक़्त ताईं हुस्न मुस्तफ़ा ॾिसंदो रहां। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह लिखनि था, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे या दाढ़ीअ शरीफ़ जा मुबारक वार एतिरे क़दुरु अच्छा न थिया जो ख़िज़ाब लॻाए सघिजे, फ़क़ति चंद वार अच्छा थिया हुआ। हिते शेख अब्दुल हक़ मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह जिन फरमायो त अच्छा वार त तमामु थोरा हुआ, कुझु वार ॻाढ़ा थी विया हुआ, याने अच्छा थियण वारा हुआ। ही आहे सहाबी सगोरनि जो इश्क़ रसूल जो हुलियो मुबारक, जीअं हो तीअं बयानु करे छॾियो। ख़ुदा करे ही हुलियो शरीफ़ क़ब्र में यादि रहे जो उन ते उतां जी कामयाबी मौक़ूफ़ आहे। शहनशाह सुखन मौलाना हसन रज़ा ख़ान हसन रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कनि था, इतनी मुद्दत तक हो दीदे मसहफ़ आरिज़ नसीब, हिफ्ज़ करलू नाज़रा पढ़ पढ़ के क़ुरआन जमाल। अल्फाज व मानी, दीद दीदार, मुसहफ़ कुरान करीम, आरिज़ चेहरा, जमाल खूबसूरती। शरह कलाम हसन, काश एतिरे वक़्त ताईं हुस्न जमाल मुस्तफ़ा ॾिसंदो रहां जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमाल हर हाल में मुंहिंजे निगाहनि जे साम्हूं रहे। नक़ली पोड़ो, नक़ल करण बि सुठो आहे। इन सिलसिले में मअदने इख़लाक़ हिसो अवल सफ़े 54 ते ॾिनल हिकु दिलचस्प वाक़ियो अल्फाज़ जे कुझु तब्दीली सां अर्ज़ु कयां थो। हिकु कॉमेडियन पंहिंजे मरण वक़्तु पंहिंजे दोस्त खे वसीयत कई त जॾहिं मूंखे दफ़न करणु लॻो त मुंहिंजी ॾाढ़ी ऐं मथे जे वारनि में अटो छिड़के छॾिजो। दोस्त चयो, यार तूं ज़िंदगीअ में त मज़ाक मस्ख़री कंदो रहियो आहीं, हाणे आख़िरी वक़्त में त इन खे छॾ। उन चयो, जेकॾहिं तूं वाक़ई मुंहिंजी भलाई चाहीं थो त मूं जेको मां चवां सो कजां। दोस्त खिलियो ऐं राज़ी थी वियो ऐं मरण खां पोइ उन दफ़न करण वक़्तु उन जे ॾाढ़ीअ ऐं मथे जे वारनि में अटो विधो। कुझु ॾींहंनि खां पोइ हुन पंहिंजे फ़ौत थियल दोस्त खे ख़्वाब में ॾिसी पुछियो त मा फ़अल अल्लाहु बिक, याने अल्लाह ताला अव्हां सां कहिड़ो मुआमिलो कयो? मरहूम चयो त मूं खां सुवाल थियो त तो अटो छिड़कण जी वसियत छो कई हुई? मूं अर्ज़ु कयो, ए अल्लाह, मूं तुंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फरमान ॿुधो हो, मुस्लिम, याने बेशक अल्लाह पाक मुसलमान जी पोड़ाइप खां हया फरमाईंदो आहे। मुअज्जम औसत 82/4 हदीस 5286। पोड़ो थियण मुंहिंजे वस में न हो, इन करे मूं सोचियो त भला पोड़ाइप जी सूरत ई बणाए वठां। पोइ अल्लाह पाक फरमायो, वञ, मूं तोखे बख़्शे छॾियो। रहमत हक़ बहानामी जोयत, रहमत हक़ बहानामी जोयत, याने अल्लाह पाक जी रहमत का क़ीमत नाहे घुरंदी, अल्लाह पाक जी रहमत बहानो घुरंदी आहे। अच्छा वार क़यामत जे ॾींहुं नूर हूंदा। अॼुकल्ह वॾी उमिरि वारा माण्हू आम तौर ते अछनि वारनि खां लहराईंदा आहिनि। हालांकि मुसलमान हुजण जी हालत में पोड़ाइप सबबु अछा वार अचणु वॾी सआदत जी ॻाल्हि आहे। आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अछा वार न पटियो, छो त इहे क़यामत जे ॾींहुं नूर हूंदा। जंहिंजो हिकु वार अछो निकितो, अल्लाह ताला उन लाइ हिकु नेकी लिखंदो ऐं उन जो हिकु गुनाह मुआफ़ कंदो ऐं उन जो हिकु दर्जो बुलंद कंदो। अत-तरग़ीब व तरहीब 86/3 हदीस 6। हिकु ॿी हदीस पाक में आहे, तर्जुमो, जेको इस्लाम में पोड़ो थियो त उन लाइ क़यामत जे ॾींहुं नूर हूंदो। मिशकातुल मसाबी 37/2 हदीस 38-73। याने जेकॾहिं जवानी ऐं पोड़ाइप इस्लाम में गुज़री त उहो नूर हासिल थियण जो सबबु आहे। मालूम थियो त पुराणो मुसलमान इन लिहाज़ खां नए मुसलमान खां अफ़ज़ल आहे। हिन हदीस जी बुनियाद ते कुझु आलिमनि फरमायो त मथे ऐं ॾाढ़ीअ मां अछा वार न पटे, छाकाणि त इहो नूर आहे। मिरातुल मनाजी 473/5। सुफ़ेद अछा वार पटण जो अज़ाब। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जेको शख़्स ॼाणी वाणी अछो वार पटींदो, क़यामत जे ॾींहुं उहो नेज़ो थी वेंदो जेको हिन खे हयो वेंदो। कंज़ुल उम्माल 281/3 जुज़ 2 रक़म 17/76। सभिनी खां पहिरियां अछा वार कंहिंखे थिया? अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम सभिनी खां पहिरियां अछा वार ॾिठा। अर्ज़ु कयो, ए रब, ही छा आहे? अल्लाह पाक फरमायो, ए इब्राहिम, ही वक़ार आहे।
अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा रब, मुंहिंजे वक़ार में इज़ाफ़ो कर। मोता इमाम मालिक 415/2 हदीस 1756। अच्छा वार ॾिसी मौत खे यादि करण वारो बादशाह। आॻूणे ज़माने में हिकु बादशाह पंहिंजे घर में हिकु ताबूत रखियो हो, जंहिंखे ॾिसी करे हू पंहिंजे मौत खे यादि कंदो हो। हिकु दफ़े सुबुह जो जॾहिं हिन शीशे में पंहिंजो चहिरो ॾिठो त ॾाड़ीअ में हिकु अछो वार नज़र आयो। उन चयो त हाणे ही मौत खे यादि ॾियारींदड़ ताबूत खयो वञे, छो त मुंहिंजी ॾाड़ीअ में अछो वार अची वियो आहे, जेको मौत जो क़ासिद याने पैगाम ॾींदड़ आहे। तंहिं करे हाणे मां इन्हीअ खे ॾिसी करे मौत खे यादि कंदुसि। कारे वारनि खां बाद अछे वारनि जो अचणु। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे पुट खे फरमायो, कारे वारनि में अछे वारनि जो अचणु तोखे अल्लाह जी नाफ़रमानीअ खां रोके थो। मौसूअत इब्ने अबी दुनिया 562/7 हदीस 26। पोड़ाइप अची वई पर बुरायूं न वयूं। हिकु दफ़े बायज़ीद बिस्तामी आईनो ॾिठो त संदसि मथे ऐं ॾाड़ीअ में अछा वार ॾिसी करे बतौर आजिज़ी पंहिंजो पाण खे फरमायाऊं, याने पोड़ाइप त अची वई पर ऐब न वया। जाफ़र बिन मोहम्मद खुरासानी फरमाइनि था त हिकु पोड़े माण्हूअ खे चयो वियो त अव्हां पंहिंजी बाक़ी रहियल ज़िंदगीअ में कंहिं शइ खे पसंदि कयो था? जवाबु ॾिनो, पंहिंजे गुनाहनि ते रोअण खे। हे बुढ़ापा भी गनीमत जब जवानी हो चुकी, ये बुढ़ापा भी न होगा मौत जिस दम आ गई। 20 सालनि खां पोइ तौबा। चयो वियो आहे त बनी इसराइल जे हिकु नौजवान 20 सालनि ताईं अल्लाह पाक जी इबादत कई, पोइ एतिरे ई अरसे ताईं नाफ़रमानीअ में मुब्तला रहियो। हिकु ॾींहुं आईने में ॾाड़ीअ जा अछा वार ॾिसी करे हुन पंहिंजे नाफ़रमानी खां तौबा कई ऐं ख़ुदा खां दुआ घुरी त या अल्लाह पाक, मूं 20 साल ताईं तुंहिंजी इबादत कई, पोइ 20 साल तुंहिंजी नाफ़रमानी कई। जेकॾहिं मां तो वटि मोटी अचां त पोइ छा तूं मुंहिंजी तौबा क़बूल कंदे? त उन ही ग़ैबी आवाज़ ॿुधो, तो असां सां दोस्ती कई त असां बि तो सां मोहबत कई, जॾहिं तो असांखे छॾे ॾिनो त असां बि तोखे छॾे ॾिनो, तूं असांजी नाफ़रमानी कई त असां तोखे मोहलत ॾिनी। हाणे जेकॾहिं तूं असां वटि ईंदे त असां तोखे क़बूल कंदासीं। इहयाउल उलूम 19/4। सोन जे क़लम सां लिखियूं वेंदड़ नसीहतूं। इमाम अब्दुर्रहमान इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह ज़िंदगीअ जे क़दर ऐं क़ीमत बयानु कंदे पोड़ाइप जी मंज़िल ते मौजूदु आख़िरत जे सफ़र जे मुसाफ़िरनि खे नेकियुनि जी सौगात गॾु खणी वञण जी तरग़ीब ॾींदे फ़रमाइनि था, ए ज़ादे राह साज़ो सामान जे बग़ैर सफ़र करण वारा, मंज़िल तमामु परे आहे जॾहिं त तुंहिंजी अखि सुकल ऐं दिलि लोह खां बि वधीक सख़्तु आहे। जॾहिं त तूं हर ईंदड़ ॾींहं में गुनाहनि जे समुंड में ग़रक़ रहंदो आहीं त पोइ तोखां वधीक तकलीफ़ जो हक़दार केरु हूंदो? अफ़सोस, जवानी तोखे जाॻाए न सघी ऐं न ई पोड़ाइप तोखे डिॼारे सघी। हद त इहा आहे जो तुंहिंजे वारनि जे अछाण बि तोखे गुनाहनि खां न रोके सघी। मूंखे तुंहिंजी कामयाबी मुश्किल नज़र अची रही आहे। आख़िरत जी फ़िक्र करण वारनि खे ॾिस त उहे काथे पहुची विया। उहे पुरसुकून बिस्तर खे वेड़े अल्लाह पाक जे हुज़ूर में रोअण ऐं आख़िरत जी तयारी करण में लॻी विया। संदन रुख़सारनि ते वहंदड़ ॻोढ़नि निशान विझी छॾिया आहिनि। बहरुद्दुमू सफ़ो 147। ए मुंहिंजा भाउ, तूं पंहिंजी ज़िंदगी खे रांद रूंद में बर्बादु कयो, जॾहिं त ॿिया माण्हू मक़सदु माणे विया ऐं तूं उन्हनि खां पोइते रहिजी वएं। छा तो कॾहिं ॿुधो आहे त फ़िलाणो मरण खां पोइ वापसि आयो ऐं हुन तौबा कई? ए उहे शख़्स जंहिं वटि ख़ुशबख़्ती जो वक़्तु मौजूदु आहे, तूं नफ़सानी ख़्वाहिशनि जी ॼार मां कॾहिं आज़ादु थींदे ऐं कॾहिं पंहिंजे इज़तदार ऐं ख़ूबियुनि वारे मौला ॾांहुं रुजू कंदे? ए मिसकीन, काश तूं तौबा करण वारनि जो ग़म ॾिसी सघीं हा ऐं ख़ौफ़ रखण वारनि जी वईद जी दहशत खां थियण वारी बेक़रारी ॾिसी हा, जिन पंहिंजे अखियुनि जी थधाण खे नमाज़, ज़कात ऐं दुनिया खां बेरग़बती में रखियो, जॾहिं त बदबख़्तनि पंहिंजूं जवानियूं ग़फ़लत में ऐं पोड़ाइप लालच ऐं डिघी उमेदुनि में बर्बादु करे छॾियूं। तो न ई पंहिंजी जवानीअ खां नफ़ो खयो ऐं न ई पंहिंजी पोड़ाइप में रुजू कयो। ए पंहिंजी जवानी ऐं पोड़ाइप बर्बादु करण वारा, पोड़ाइप तोखे मौत जी वाज़े ख़बर ॾिनी आहे। ए ज़िंदगीअ जा मुसाफ़िर, तूं हद खां गुज़री वियो आहीं। पंहिंजी आज़माइश ते ॻोढ़ा ॻाढ़, किथे ईअं न थिए जो तोखे तड़ियो वञे।
उहे शख़्स जंहिंजी उमिरि अक्सर गुज़री वई ऐं गुज़िरियल वक़्तु वापसि नथो अची सघे। नसीहतुनि तुंहिंजी रहनुमाई कई ऐं पोढ़ाइप तोखे ख़बरदार करे छॾियो त मौत क़रीब आहे ऐं ज़बाने हाल का पुकारे पुकारे चई रहियो आहे, या अय्युहल इंसानु इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाक़ीह। तर्जुमो कंज़ुल इरफान, ए इंसान, बेशक तूं पंहिंजे रब जे तरफ़ डोड़ण वारो आहीं, पोइ उन सां मिलण वारो आहीं। बहरुद्दुमू सफ़ो 48-152। मुंहिंजा प्यारा बुज़ुर्ग इस्लामी भाइरो, ही पोढ़ाइप ख़ासि तौर ते तौबा ऐं इस्तिग़फ़ार करण ऐं गुनाहनि खां रोकण जो वक़्तु आहे। हिक रिवायत में आहे त जंहिंजी उमिरि जा 40 साल गुज़री विया आहिनि ऐं उन जी भलाई उन जे बुराई ते ग़ालिब नाहे आई त उन खे घुर्जे त जहन्नम जे लाइ तयारु थी वञे। जेकॾहिं मुजाहिदे जी मुशक़त न हुजे हा त माण्हुनि खे कामिल मर्द जो नालो न ॾिनो वञे हा। ए मुर्दा दिल, जेकॾहिं तूं जवानीअ में नेकियुनि ॾांहुं माइल न थी सघें त पोइ तूं पोढ़ाइप में ई माइल थी वञ, छो त मतो अछो थियण खां पोइ रांद रूंद बेकार आहे ऐं पोढ़ाइप में नाफ़रमानी वधीक बुरी आहे। जॾहिं तोखे चयो वेंदो त तूं जवानीअ खे ग़फ़लत में ज़ाया करे छॾियो ऐं हाणे पोढ़ाइप में नेक अमलनि जी घटिताईअ ते रोईं थो, जेकॾहिं तोखे ख़बर हुजे हा त तो लाइ कहिड़ो अज़ाब तयारु कयो वियो आहे त तूं सॼी राति रोअण में गुज़ारे छॾीं हा। पोढ़ाइप जी घंटी दुनिया मां वञण जो ऐलान करे रही आहे त ए शख़्स, आख़िरत जी तयारी करे वठि। केसि ताईं उज़्र जो बहानो कंदे, केसि ताईं सुस्ती कंदे, केसि ताईं ग़फ़लत कंदे? मां तोखे क़यामत जे ॾींहुं माज़ूर नथो ॾिसां। तुंहिंजी मुलाक़ात जो घर वीरान आहे, जॾहिं त जुदाई जो घर आबाद आहे। क़दम अॻिते वधाए, शायदि तौबा जे ज़रिए कोताहियूं दूर थी वञनि ऐं गुनाहनि खां मुआफ़ी मिली वञे। ऐं सहरी जे वक़्त जो हिकु सजदो अहिड़ो कर जेको तोखे क़यामत जे ॾींहं जे वहशतुनि खां निजात ॾियारे। ए तौबा करण वारो, अचो असां पंहिंजे गुनाहनि ते रोऊं। ही रोअण जो मक़ाम आहे। ए तौबा में सुस्ती करे पोढ़ाइप जे हिस्से में दाख़िल थियण वारा, ए ग़फ़लत में पंहिंजी जवानी विञाइण वारा, ए पंहिंजे बुछड़नि कमनि जे करे ख़ुदा जी बारगाह खां परे थियण वारा, तूं जवानीअ में गाफ़िल रहीं। जेकॾहिं पोढ़ाइप में बि ईअं तौबा खां महरूम रहीं त पोइ ख़ुदा जे दरबार में कॾहिं हाज़िर थींदे? ही दोस्तनि जो तरीक़ो त नाहे। तुंहिंजो ज़ाहिर त आबाद आहे, पर अफ़सोस तुंहिंजो बातिन बर्बाद ऐं वीरान आहे। केतिरियूं नाफ़रमानियूं तूं करे चुको आहीं, जिन जे करे तुंहिंजे ऐं अल्लाह जे विच में पर्दा रुकावट बणिजी चुका आहिनि। तो पंहिंजी ज़िंदगी जा बहितरीन ॾींहं गुनाहनि में गुज़ारिया। आख़िर तूं इस्लाह ॾांहुं कॾहिं ईंदे? जेकॾहिं तूं पंहिंजो गुज़िरियल उमिरि में नेकिन खे अॻिते मोकिली हा त तुंहिंजो हिसाब हल्को कयो वञे हा। हाणे त ही कीअं हल्को थींदो जॾहिं तो पंहिंजी ज़िंदगी ग़फ़लत ऐं दुनियावी माल गॾु करण में गुज़ारी। जॾहिं पोढ़ाइप मौत खां डिॼारियो ऐं तो पंहिंजा नेक अमल अॻिते न मोकिलिया त तूं छा जवाबु ॾींदे? काश को मूंखे सम्झाए हा त गुनहगारनि खे पंहिंजी ज़िंदगी आख़िर चङी छो लॻंदी आहे। चंद अरबी शइरनि जो तर्जुमो। जॾहिं मुलाक़ात ऐं राज़ी थियण जो ज़मानो गुज़री वियो त तूं गुज़िरियल मुआमिले खे मोटाइण जो मुतालबो करण लॻीं। तूं छो न आएं जॾहिं तोसां मुलाक़ात जो वक़्तु मौजूदु हो ऐं तुंहिंजे पोढ़ाइप जी अछाण ॾंदनि जी अछाण खां वधीक चमकदार हुई। बहरुद्दुमू सफ़ो 49। हुई जाती है हाय उम्र ज़ाए जानता हूँ मैं, नहीं आएगा हरगिज़ वक्त गुज़रा या रसूल अल्लाह। निकलने वाली है अब रूह मुज़तर जिस्म से जाना, करम ईमा को है शैतान से ख़तरा या रसूल अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम।